साहब बुधो आ जिगर जलाल आजाद थी वियो हाँ छो न आज़ाद थियो आहे उनखे असां ई आज़ाद करायो आहे बाक़ाइदे माण्हू तो चवनि था तूं उनखे वॾेरनि आज़ाद करायो आहे न बाबा वॾेरनि किथे आज़ाद करायो आहे दिमाग़ ख़राब थई आहे उनखे त असां आज़ाद करायो आहे असां ऐं पोइ जेके वॾेरा वॾेरनि खे छॾ वॾेरनि खे अॻिते पुछा कर त अॻिते छा थियो हा अॻिते भला छा थियो हा ईअं पुछा ईअं नालो छा त इहो सॼे ज़िले जी पुलिस घुराईसी हा ईअं घेरो थी वियो धाड़ेलनि खे धाड़ेलनि खे न ईअं ॿेले ते ढिघेरो थी वियो ॿेले ते पोइ त साईं ईअं अॻिते वधंदा वियासीं बाक़ाइदे अॻिते वधंदा वियासीं हा ईअं नज़र पची वई धाड़ेलनि ते न जिगर जलाल ऐं उन जे साथनि ते पोइ छा थियो पोइ त ईअं हथियारनि जा मुंहं खोले छॾियासीं कलेक्शन जा मुंहं खोले छॾियासीं रिपीटरनि जा मुंहं खोले छॾियासीं पोइ त ईअं ज़ट ज़दा थी वई वठा थी वई डट पोइ त सभु धाड़ेल मरी विया हूंदा धाड़ेल कोन मोआ धाड़ेलनि जो प्लान न हो असांजो प्लान त जिगर जलाल ऐं उन्हनि जे साथियुनि जे आज़ादु करण जो हो धाड़ेलनि जो प्लान त हाणे ठाहींदासीं पोइ माना इहे धाड़ेल जेके हुया उनखे कॾहिं पकड़ींदो अरे धाड़ेलनि खे छॾ दिमाग़ ख़राब थी आहे छो तो धाड़ेलनि जे पोयां लॻी धाड़ेलनि खे छॾ धाड़ेल पुछंदासीं सही न साहब अरे हल न पोइ बि भला धाड़ेल पकड़ींदो त सही न धाड़ेलनि खे छॾ दिमाग़ ख़राब थी आहे हल न बाबा धाड़ेल खे जेके उनखे पकड़ींदो त सही न पकड़ी वियो किथे धाड़ेल पकड़िजी वियो किथे असां ओहो तूं धाड़ेल आहीं हाँ मां धाड़ेल न आहियां मां ग़रीब मिसकिन आहियां हाँ ग़रीब मिसकिन ही पुलिस वारा नोड़ी मां नांग बणाईंदा आहिनि ऐं तूं धाड़ेल नथो थी सघीं छो